नौजवान पेशावर का कोयटा वेंदड़ ट्रेन में किरी फौत थी वियो। वार्ड नंबर 11 वासी निजी कंपनी जो मुलाजिम अब्दुल गफ्फार पुट रफ़ीक वटो राउंड रायवंड में पेशावर का कराची वेंदड़ अवामी एक्सप्रेस में किरी फौत थी वियो। नौजवान लाहौर में मेहरापुर अची रहे हो तो राउंड में हादसे जो शिकार थो है। वारसन मूजिब नौजवान के एक निजी कंपनी में मीटिंग के सिलसिले में पंजाब वियल हो उन वापसी ते लाहौर स्टेशन तक ट्रेन में सवार थो। वारसन मूजिब नौजवान राउंड स्टेशन ते पानी वठण लाइ प्लेटफॉर्म तां लथो ऐं ट्रेन हलन सबब वापस ट्रेन में चढ़ंदे हेठि किरी फौत थी वियो आहे। फौती जो मढ़ मेहरापुर आंदो पियो वञे। खैरपुर वेझो 35 वरनि जो नौजवान जो लाश हथ कयो वियो। ॻोठ फैसल महर में नौजवान जो लाश हथ आयो आहे। पुलिस मूजिब हथ आयल लाश की सुञाणप शाहनवाज वल्द गुलाम नबी बोज़दार तौर थी आहे। पुलिस जो चवणु आहे त मामले की जांच कई पई वञे। ज़रूरी कार्रवाई बाद नौजवान जो मौत जो सबब मालूम थी सघंदो। दौड़ वेझो सिमन नाले में लुड़ंदड़ अणॼातल शख्स जो लाश हथ कयो वियो आहे। दरगाह मिठो फ़कीर वसाण में सिमन नाले में लुड़ंदड़ अणॼातल शख्स जो लाश हथ आयो। इतला ते पुलिस पहुंची लाश कढाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवण त क़त्ल करण बाद लाश के सिमन नाले में लोढ़ियो वियो आहे। मामले बाबत वधीक जांच जारी है। उमरकोट वेझो बेरोजगारी का तंग थी नौजवान वण में फाव खाई मुबैना तौर आपघात करे छॾियो। कोली दड़े वासी नौजवान सवाई कोली गुरबत का तंग थी फाव खाई खुदकशी करे छॾी। इतला ते पुलिस पहुंची ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो। फौती जे वारसन जो चवण त रोजगार न मिलण सबब बेरोजगारी का तंग थी नौजवान आपघात कयो। खैरपुर में ज़मीनी तकरार त मुबैना तौर अगवा थियल ॻोठाणू खैरपुर में लाड़काने मुंतकली दौरान बाज़ियाब थी वियो आहे। ॻोठ अबल खान कांदड़ो में कांदड़ा बरादरी के बिन धुरन में ज़मीनी तकरार तां मुबैना तौर अगवा थियल रियाज़ हुसैन वलद कादिर बख्श कांदड़ो के पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस मूजिब खैरपुर में लाड़काने मुंतकली दौरान चेकिंग जे करे जवाबदार मुखवी रियाज़ हुसैन कांदड़ो के छॾे फरार थी विया। मुखवी दाईंदे चयो त पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। मुखवी रियाज़ हुसैन कांदड़ो चयो त जवाबदार हुसैन अली वलद अज़ीज़ुल्ला इमदाद दुलमराद ऐं ॿियनि सां ज़मीनी तकरार हलंदड़ भुंग न ॾियण जी सूरत में क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं हुई। हैदराबाद में पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में मुबैना पुलिस मुक़ाबले में एक फोरू ज़ख़्मी थी पियो आहे। रज़िया सुल्ताना स्कूल वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो थी पियो। फायरिंग सबब गोली लॻण जे नतीजे में माशूक मस्तोई ज़ख़्मी थी पियो। पुलिस जो चवण त ज़ख़्मी फोरू के संदसि साथी सदाम नारेजो खे बि गिरफ़्तार कयो आहे जॾहिं त 2 ॼणा फरार थी विया आहिनि। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल फोरुनि ख़िलाफ़ गैर क़ानूनी असले ऐं मुक़ाबले जो केस दाख़िल करे छॾियो। जिक्र कंदासीं कराची के सिविल अस्पताल में सरकारी क्वार्टरन ते कब्जे खिलाफ पैरामेडिकल अमले एहतजाज जो चिता ॾेई छॾियो आहे। सिविल अस्पताल के सरकारी क्वार्टरन ते कब्जा माफ़िया खिलाफ कार्रवाई न थियण ते पैरामेडिकल अमले कराची प्रेस क्लब ऐं सिंध असेंबली 12 एहतजाज जो चिता ॾिनो आहे। पैरामेडिकल स्टाफ मूजिब सरकारी क्वार्टरन ते कब्जा माफ़िया कब्जा करण की कोशिश कर रही है, जंहिं खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पर कब्जा माफ़िया खिलाफ का भी कार्रवाई न थी सघी आहे। पैरामेडिकल स्टाफ के मुलाज़िमनि जो चवणु आहे त MS जे दिलासा ॾियण बावजूद सिविल अस्पताल इंतज़ामिया हिन महल ताईं सरकारी क्वार्टरन तां कब्जा ख़त्म न कराए सघी आहे। उन्हनि चेतावनी ॾींदे चयो आहे त 24 कलाकनि में सिविल अस्पताल जे सरकारी क्वार्टरन तां कब्जा ख़त्म न थिया त प्रेस क्लब ऐं सिंध असेंबली अॻियां धरणो खयो वेंदो। ढोल में पीपल्स पार्टी अगवान अगूणे UC चेयरमैन खे मुबैना खंबे गुम करण वारे वाक़े खिलाफ शहरियुनि पारां दुकान बंद करे एहतजाज कयो वियो।
पीपल्स पार्टी अगवान अमीर अली खीरियो जे खंबे गुम करण वारे वाक़े खिलाफ़ झोल में अॼु दुकान बंद करे हड़ताल कई वई आहे। उन मौक़े ते वारसनि चयो आहे पुलिस बिना जवाज़ अमीर अली खीरियो खे ॻुझनि हथनि जे चवण ते खंबे गुम कयो आहे। वारसनि मूजिबि नौजवान राति खां गुम आहे, ख़बर न आहे त हू किथे ऐं कहिड़े हाल में आहे। खेस हिन वक़्त ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। वारसनि चयो आहे त शक आहे त खेस ॻुझनि मक़सदनि ख़ातिर खंबरायो वियो आहे, जंहिंमें सिंध पुलिस कमदारी पचेवाले जो कमु करे रही आहे। बिरा रोड में मेघवाड़ बिरादरी पारां ज़्यादतियुनि ऐं बदअमनीअ ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ अली नवाज़ खीरियो जे रहवासियुनि मेघवाड़ बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि शमन, मंसूर, आतम मेघवाड़ ऐं ॿियनि इलाइक़े में बदअमनीअ ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन दाईंदे चयो त ख़ासि करे बिरादरी जा माण्हू घरनि मां सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। हुननि चयो त हू बाअसर हुजण जे करे पुलिस केस दाख़िल करण लाइ तयारु न आहे, जवाबदार ख़ामोश रहण लाइ धमकाए रहिया आहिनि। संदन चवण हो त जवाबदार रस्तो बंदि करे छॾियो आहे। सिंध जे घरनि ते आॾो दरगाह आहे। उन अक़लियती वज़ीर ऐं SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो त चोरी वापसि ॾियारे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। दौलतपुर सफ़न में मक़सूर हथियारबंदनि माज़ूर वापारी खां फुर करे फ़रार थी विया। ॻोठ सुलेमान राहू वासी वापारी मेहर अली उर्फ़ मेहू खां हथियारबंदनि छेलो फुर करे विया आहिनि। वापारियुनि दाहींदे चयो त हू मिसकीन ऐं हिकु हथ खां मुकमल माज़ूर आहे, बचनि जे पेट पालण लाइ वापार करे रहियो। हुन चयो त जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते छेलो फुरे फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त इतला ॾियण बावजूदि पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। हुननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीर आबाद खां अपील कई आहे त फुर थियल छेलो इंसाफ़ कयो। ककड़ वेझो ॻोठाणनि जो बाअसरनि जी ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। थरड़ी जादू शहीद जे रहवासियुनि पोरत मोहम्मद हुसैन, राशिद, रमज़ान बबर ऐं बाअसरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते पोरतनि दाहींदे चयो त बाअसरनि ज़बरदस्ती रस्तो बंदि करे छॾियो आहे। इलाइक़े जे मोज़िज़िन खे शिकायतूं करण बावजूदि बाअसरनि घिटी ते कब्ज़ो करे वरितो। उन्हनि SSP दादू खां मुतालबो कयो त बाअसरनि जो घिटी तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो। मोरो में आल सिंध ऑयल टैंकर एसोसिएशन पारां ऑयल डिपो दौलतपुर इंतज़ामिया जे नाइंसाफ़ियुनि मनपसंद गाॾियुनि खे पेट्रोल डीज़ल ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आल सिंध टैंकर एसोसिएशन जो चेयरमैन मीर शम्स शहवानी अब्दुल जब्बार सोहो जी अॻवानी में ऑयल टैंकर गाॾियूं बीहारे डिपो जे मुख गेट आॾो एहतजाज कयो। मुलाज़िमनि मूजिबि हू ऑयल डिपो में 30 सालनि खां मुलाज़िमत करे रहिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं ड्राइवरनि जा जाइज़ मुतालबा क़बूल न कया पिया वञनि। संदन चवण हो त डिपो इंचार्ज पंहिंजे मनमानी ते लही आयो ऐं बदकलामी करे थो। मुलाज़िमनि मूजिबि डिपो इंचार्ज तेल में हेरा फेरी करे थो, जंहिंजो नुक़सानु खेनि भरणो पवे थो। उन्हनि चयो त हू 1 महीने खां बेरोज़गार वेठा आहिनि। मर्ज़ीअ जी गाॾी खे तेल ॾिनो वञे थो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे।